ॿुधाईंदो हलां त हिते जेको रिटर्निंग ऑफिसरनि पारां हिते सामान ॾियण जो सिलसिलो जारी आहे। हिते वॾे पैमाने ते उस्ताद तोड़े ॿियनि सरकारी इदारनि जा मुलाज़िम हिते मौजूदु आहिनि, जिन खे वॾी तकलीफ़ जो साम्हूं मुज़ाहिरो करणो पियो। ऐं उनखां पोइ उन्हनि वटि उन्हनि दाईंदे इहो बि चयो त असांखे न पाणीअ जी सहूलियत आहे, न ई का छांव जी ज़रूरत आहे त अरेंज कयो वियो आहे। असीं हिते अची करे वॾा ज़लील ऐं ख़्वार थिया आहियूं, महिरबानी करे असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। त असीं मौजूदु आहियूं NA-200 तक ते, जितां जो रजिस्टर्ड वोट तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 3,36,139 आहे। रजिस्टर्ड वोट आहे, जंहिंमें 1,53,581 वोट औरतुनि जो आहे ऐं मर्दनि जो ॿुधाईंदो हलां त 1,82,558 आहे, जंहिं हिन तक ते ॿुधाईंदो हलां त टोटल पोलिंगियूं जेको मुक़ररु कयूं वयूं आहिनि उहे 356 आहिनि, जंहिंमें बूथ जेके आहिनि उहे मर्दाना 429 लॻाया विया आहिनि, औरतुनि जो बूथ 406। PS जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त PS 10 जो तक आई 179 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जंहिंजो रजिस्टर्ड वोट आहे 1,87,213, जंहिंमें औरतुनि जो वोट जेको आहे उहो 86,151 आहे, जॾहिं त मर्दनि जा वोट 1,10,062 आहे। NA-200 जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ही जेको तक आहे हिते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो फर्ज़ंद ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बि आहे, उनजो मुक़ाबिलो थी रहियो आहे मोहतरम राशिद महमूद सुमरो साहिब सां, जंहिंजो किताब इंतख़ाबी निशान किताब आहे। ऐं PS 10 जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त PS 10 ते मैडम फरियाल टारपुर ऐं जेको आहे अमीर बख्श खान भुट्टो जेको आहे माना PTI जो अॻवान बि आहे ऐं PTI जी टिकट तां विड़ी रहियो आहे, उनजो इंतख़ाबी निशान बेट आहे।